एक साल अॻु सांगड़ वेझो हिक पुरस्कार वाक़े में साड़े शहीद कयल कॉम्परस अॻवान सिराई कुर्बान ख्वाबड़ ऐं संदन साथियुनि जी अॼु पहिरीं वरसी आहे। शहीदनि खे संदन वारिस ऐं दोस्त ख़राज तहसीन पेश कनि था। इन बाबति ॾिसूं था अदनान भट्टी जी रिपोर्ट। हिकु साल अॻोके ॾींहं ते सांगड़ भरिसां खिपरो रोड बाखोड़ी मोरी वटि हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो हो जंहिं समूरी सिंध में सोग ऐं बेचैनी पैदा करे छॾी। गुज़िरियल साल 21 अप्रैल ते जिस्मम जे सीनियर वाइस चेयरमैन सिराई कुर्बान ख्वाबड़, रूपलो चोलियाणी, नादिर बुगटी, नूरुल्ला तुंजो खे हिकु मुनज़िम रिथाबंदी तहत कार में पेट्रोल हारे साड़ी पियो। इन वाक़े में सिराई कुर्बान ख्वाबड़, रूपलो ऐं नादिर बुगटी थॾे ते ई सड़ी शहीद थी विया, जॾहिं त नूरुल्ला तुंजो जूं ॿई जंखूं ऐं जिस्म सड़ी वियो, जेको बाद में ज़ख़्मनि जा सूर न रहंदे 30 अप्रैल ते शहीद थी वियो। सिराई कुर्बान ख्वाबड़, रूपलो चोलियाणी ऐं नादिर बुगटी जे विछोड़े खे अॼु हिकु साल गुज़री वियो आहे। सिराई कुर्बान ख्वाबड़ जो सिंध जी क़ौमपरस्त तहरीक में निरालो अंदाज़ हुयो ऐं शहदादकोट में समाजी हवाले सां हू वॾो सरगर्म किरदारु रहियो। मासूम सदाम शेख जे अगवा जो वाक़ियो हुजे या कपिल कुमार जे अगवा जो केस, सिराई कुर्बान समाजी तहरीकुनि में सरवाणी वारो किरदारु अदा कयो। सिराई कुर्बान ख्वाबड़ 1987 में शादी कई, खेसि 5 नियाणियुनि ऐं 2 पुटनि जो औलाद आहे। शहीद सिराई कुर्बान ख्वाबड़ जी बेवा सीमा खेसि पहिरीं वरसी जे मौक़े ते सारोणियूं सारींदे चवे थी त सिराई चवंदो हो त मुंहिंजा पुट वॾा ख़ुशनसीब हूंदा जो मुंहिंजी वरसी मल्हाईंदा। ॾाढा ख़ुशी भी आहे, दुख भी आहे। ख़ुशी इहा हुई जो हर वक़्तु चवंदो दुआ कयो मूंखे शहादत नसीब थिए। पंहिंजे बचड़नि सां जॾहिं मिलंदो आख़िरी लफ़्ज़ इहो हुयसि, पंहिंजे नियाणियुनि खे भाकुर पाए वेठो, चवनिसि पियो पप्पा असां मां केरु प्यारो अथई? मूंखे पंहिंजी सिंध प्यारी आहे, ॿिए नंबर ते तव्हां प्यारा आहियो। वरी अचानक सां बसि नियाणियुनि खे भाकुर विझी चयईं तव्हां नियाणियूं आहियो, दुआ कयो त मूंखे शहादत नसीब थिए। उन ते मां ॻाल्हायोमांसि, मां चयो तूं हर वक़्तु ईअं छो थो चए अॼुकल्ह? चयईं न मरणो त आहे, पर मां चवां थो हिकिड़ी अहिड़ी मौत मरां जेकी मिसाली हुजे ऐं अहिड़ी हुजे जो हर कंहिंजे ज़ुबान ते हुजे त वाह सिराई तुंहिंजी मौत। चवंदो मुंहिंजा पुट ख़ुशि नसीब थींदा, मुंहिंजूं वरसियूं मल्हाईंदा। शहीद जे नियाणियुनि ऐं पुटनि पंहिंजे वालिद खे भेटा पेश कई ऐं चयो त खेनि पंहिंजे बाबा जी क़ुर्बानी ते फ़ख्रु आहे। असां गमगीन बि आहियूं, ख़ुशि बि आहियूं जो पप्पा हिकु ख्वाबु हो त मां शहीद थियां, असांखे शहादत जो दर्जो नसीब थिए, त उन लिहाज़ असां हिकु तरीक़े सां ख़ुशि बि आहियूं, न हुजण जे करे असां गमगीन बि आहियूं। जॾहिं असां पंहिंजे पप्पा सां वेंदा हुआसीं ऐं उहो असां आइस्क्रीम वठंदा हुआसीं, असां सभु पंहिंजे पप्पा खाराईंदा हुआसीं आइस्क्रीम, सभु विढ़ंदा हुआसीं त अॻु में असां खाराईंदासीं। इहा असां लाइ तमामु वॾे दुख जी घड़ी आहे ऐं कॾहिं सोचो कोन हो त पप्पा असांखे एतिरो जल्दी छॾे वेंदो, पर मुंहिंजे पप्पा जी हमेशह हिकिड़ी ख़्वाहिश हुई, हुनजी ज़िंदगी जी सभिनी खां वॾी ख़्वाहिश हुई त मां अहिड़ी शहादत हासिल कयां जो पूरी दुनिया उन शहादत ते हैरान रहिजी वञे। ऐं अॼु इन ॻाल्हि जी ख़ुशी ऐं सभिनी खां वधीक फ़ख़ुरु बि आहे त अॼु मुंहिंजे पप्पा पंहिंजो उहो हर लफ़्ज़ सचो करे ॾेखारियो जेको हू पंहिंजी तक़रीरुनि में हमेशह चवंदो हो। सिंध वासियुनि खे इहो ई पैगाम ॾींदमि त मुंहिंजे पप्पा पंहिंजे साथियुनि समेत हेॾी वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे जेका सिंध जी तारीख़ में शायदि अगरि ॾिठो वञे त जदीद सिंध जी हिकु अज़ीम ऐं अनमोल क़ुर्बानी आहे। त उन क़ुर्बानी खे तव्हां सभु सिंधी उन गुस्से ऐं उन कावड़ खे हथु वठी करे हिकु थियो। सिराई कुर्बान जी हीअ पाड़ेसरी औरत पठाणी खैरा चवे थी त सिराई कुर्बान हिकु बहादुर शख़्स हुयो जंहिंजे वञण खां पोइ ग़रीबाबाद छोरी छिनी थी वई आहे। असांखे एॾो यादि आहे उहो असांखे ख़बर आहे। पोइ मां उनजी ईअं सम्झो त मां आयसि, असांखे हेतिरी झटि बिजली वेंदी, उहा असांखे बिजली मिलंदी हुई। हन असांखे वॾो सुख हुयो सिराई जो। हिन महिल ईअं सम्झो त ग़रीबाबाद सॼी छोरी, वॾो वाक़ियो एॾो थियो, अञा ताईं असांखे बर्दाश्त नथी अचे। अञा बि चऊं था त सिराई काॾे घुमणु वियो आहे। असांखे वॾो दुख आहे, असांजे पाड़े वॾो असां त साथ ॾींदो। शहीद सिराई कुर्बान ख्वाबड़ जा वारिस ऐं दोस्त खेसि यादि कंदे रोअण हारका थी वञनि था, पर संदन चवणु आहे त खेनि सिराई कुर्बान जी क़ुर्बानी ते फ़ख्रु आहे। हक़ीक़त त इहा आहे, हिनमहिल ताईं असांजी दिलि एक्सेप्ट न थिए तूं शहीद थियनि, उहो असां दर्द नर्शे में। शहीद सिराई कुर्बान ख्वाबड़ हिकु मोतबर ऐं मौज़ शख़्सियत हुयो। अॼु उनजी पहिरीं वरसी ते सॼो पाड़ो सुनसान ऐं ॾुख भरियो ऐं मायूसी भरियो लॻी पियो आहे। हुन शहदादकोट में ख़ासि तौरु समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ जेको किरदारु अदा कयो, उहो उनजे शहादत खां पोइ
ॿिए कंहिं माण्हू में ॾिसण में नथो अचे। हिन वक़्तु बि आउं चवंदुसि शहीद असांखे विसरियो कोन्हे। जिसाब खां सियासत जी शुरूआत कंदड़ सिराई कुर्बान खुआवड़ जस्कम जे मरकज़ी उहिदनि ते बि रहियो ऐं शहदाद कोट, हैदराबाद, कराची में धारियनि जी आबादकारी, कालाबाग डैम ख़िलाफ़ डिघी जिदोजहद में शामिल रहियो। सिराई कुर्बान 2009 में जस्कम खे अलविदा करे जस्म में शामिल थियो। सिराई कुर्बान सां गॾु शहीद थियल रूपलो चोलियाणी जो असुल नालो अब्दुल जब्बार चांडियो हुयो, जेको 1975 ईस्वी में वारा तालुके जी यूसी खंडू जे ॻोठ चांडियनि जे मौजूद घराणे शमू ख़ान चोलियाणी जो पगदार पोटो हुयो। लतीफ़ संगत खां सियासत जी शुरूआत कंदड़ रूपले जी पहिरीं वरसी जे मौक़े ते संदसि अमड़ वालिद ऐं भाइर ऐं ॿिया घर भाती खेसि यादि कंदे रोअण हरका थी वञनि था। पर संदन चवणु आहे त संदन गभरू सिंध जे हक़नि लाइ जिदोजहद कंदे सिर ॾिनो, जंहिं ते खेनि फ़ख़्रु आहे। रूपले जूं यादूं असांखे ख़ुशूसी तौर ते यादि अची रहियूं आहिनि। जीअं ई अप्रैल महीनो शुरू थियो आहे त हुन जूं यादूं असांखे तेज़ी सां वकोड़े रहियूं आहिनि। मूंखे चवंदो हुयो ख़बर पवंदी मां मरंदुसि त पोइ ख़बर पवंदव त मां कहिड़ी ॻाल्हि आहियां, कीअं आहियां। इन तारीख़ में हूंदो हुयो, बशीर खां सां हूंदो हुयो, पोइ वरी इन पार्टी में आयो, वधीक लाइ त वधीक ज़हन वारो हो, वरी सुलक्षणो हुयो, जो पीउ ॾाढो ई बहादुर हो, तारीख़ुनि में बख़्शी वठे। इहे वॾी हिकिड़ो भलो माण्हू हुयो, इहे चई वियो उहो करे वियो। रूपलो आहे शहीद थियो, मूंखे फ़ख़ुरु आहे पंहिंजी धरती तां शहीद थियो आहे, पंहिंजे मारवाड़नि माण्हुनि जे लाइ शहीद थियो आहे, मूंखे उन जे लाइ फ़ख़ुरु आहे। अॼु हुनजी पहिरीं वरसी आहे। असांजो भाउ असां सां जिस्मानी तौर ते त गॾु कोन्हे को, पर रूहानी तौर ते असां सां गॾु आहे ऐं गॾु रहंदो। ऐं असांखे ॾुख सां गॾोगॾु थोरो घणो ॾुख बि आहे, पर उनखां वधीक असांखे ख़ुशी आहे, छो त असांजो भाउ जेको कुझु चवंदो हुयो या जेको हुनजो मक़सदु हुयो हू उन मक़सद में कामयाबु थियो। रूपले खे संदसि वसियत मुताबिक़ सन में साईं GM सैयद जी पेरांदी में दफ़नायो वियो। असां करे महसूसु न कयो त को धार थियो आहे, असां अॼु ताईं सदाईं खिंजाॾो ई हूंदो आहे। कुड़ुम में सारा असांजी कबीला ई जहिड़ा थींदा हुया, पर उन हूंदे बि मुखालफ़ रूपले जो कॾहिं बि केस में नालो न नो। इन मां तव्हां इहो अंदाज़ो लॻायो आहे, जॾहिं बि हुन खां पुछंदा त कबीला ई जहिड़ा आहिनि असांजा, चवंदो इहो मसइलो मां लाइ कोन्हे, पर जेकॾहिं मां कबीला ई जहिड़े में मरी थो वञा त वधि में वधि माल कईंदा, पर जेकॾहिं सिंध ते मां शहीद थींदुसि त उहो लाइ बहितर आहे मां कबीला ई परस्त न आहियां, पर मां क़ौम परस्त आहियां। विसाइण जहिड़ी शइ कोन हुयो। रूपलो तमामु बहादुर माण्हू, ॾाहो माण्हू, सुलक्षणो मोहबती माण्हू। शहीद रूपलो चोलियाणी आला शख़्सियत जो मालिक हुयो, वॾी शख़्सियत हुयो ऐं हज़ारे माण्हू उनजे चौधारी गॾु थी वेंदा हुआ। शहीद नूरुल्ला तुंजो जो वालिद नेक मोहम्मद तुंजो ऐं अमर कज़बानो चवनि था त पंहिंजे शहीद पुट जो नालो खणण सां ई संदन अखियुनि जा बंद टुटी पवनि था। साईं बचे जो कहिड़ी शइ ॾुख न थींदो आहे। झिरकी खे बि बचो प्यारो आहे, कांव खे बि बचो प्यारो आहे। जॾहिं मूं पंहिंजे बचे खे ॾिठो त ख़ुदा तो ॼाणे मुंहिंजो अंदरि छिजी पियो, ईअं सम्झ मां मरण जी कैफ़ियत में हुउसि, पर पोइ मां पंहिंजी दिलि खे झले त दोस्तनि लाइ क़ुर्बान थियो आहे, सिंध लाइ क़ुर्बान थियो आहे, कई बचा क़ुर्बान थिया आहिनि। जे मुंहिंजो हिकिड़ो पुटु क़ुर्बान थियो सिराई क़ुर्बान जे मथां, त मां सदके कंदुसि पंहिंजे बचे खे। बसि आयो इहो शाम जो मूंखे चईंदा मां कपिड़ा धोई ॾे, 5-6 वॻा मेरा हुयसि, चई मूंखे कपिड़ा धोई ॾे, बसि हितां वियो त उन राति बि न आयो। भाॼी बसि असां वटि पई हुअसि, हिन जी चऊं ॿिया ईंदो न आयो। ॿिए ॾींहं ते बि न आयो, 3 ॾींहं ते बसि असांखे इहा ख़बर पई। हुनजी दिलेर आहे पर जो मिसाल थी वियो आहे। असां इहो त कॾहिं बि न विसरंदो, जो हिनजो मतिलबु एॾो ज़ख़्मी हूंदे एॾो हुन सड़ी वियो, एॾो हुनजे जिस्म में पॉइज़न, त बि माना ईअं पियो ॻाल्हाए ॼण हुनखे कंहिं मतिलबु कुझु बि न थियो आहे, का लर्ज़ ई न आई आहे हुनखे। सिराई कुर्बान खुआवड़ सां गॾु शहीद थियल नूरुल्ला तुंजो सांघड़ वारे वाक़े में पहिरियों ज़ख़्मी थी पियो ऐं 9 ॾींहंनि ताईं इलाज हेठि रहण बैदि वफ़ात करे वियो। अॼु जॾहिं सिराई कुर्बान खुआवड़ रूपले चोलियाणी ऐं नादिर बुगटी जी पहिरीं वरसी मल्हाई पई वञे, तॾहिं नूरुल्ला तुंजो खे बि घर जा ॿिया भाती ऐं दोस्त कुझु हीअं सारनि था। तमामु हिकिड़ो बहादुर क़िस्म जो, गैरतमंद क़िस्म जो, हिकिड़ो बावफ़ा माण्हू दोस्त हूंदो। सांगड़ वाक़े में शहीद थियल नादिर बुगटी शहीद सिराई कुर्बान खुआवड़ जो दोस्त हुयो, जेको असुल बलूचिस्तान जो रवासी हुयो। संदन लाश अमानत तौरु शहीद सिराई कुर्बान खुआवड़ जी क़बर भरिसां दफ़नायो वियो।